मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 5 शुआन जा कानून प्रिंसिपल्स ऑफ रेस। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे शुआन जा कानून यानी प्रिंसिपल्स ऑफ रेस। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जा कुझु मक़सद पढ़ंदासीं त हीउ टॉपिक असां कहिड़नि मक़सदनि जे लाइ पढ़ूं था। इन खे असां चवंदा आहियूं लर्निंग ऑब्जेक्टिव्स यानी सिख्या जा मक़सद। पहिरीं जेका असां वटि पॉइंट आहे उहा आहे अंडरस्टैंडिंग द रूल्स ऑफ रे प्रोपगेशन फॉर कॉनकेव और कॉन्वेक्स मिरर्स, यानी उपटियल या लिकियल आईननि लाइ रोशनीअ जे शुआन जे ज़ाब्तनि खे सम्झणु। तो प्यारा ॿारो, असां हीअं खणी चई सघूं था त हिन टॉपिक में असां लाइट जा जेके रेज़ आहिनि उन्हनि जी प्रोपगेशन जे बारे में सम्झंदासीं त उहे कहिड़े नमूने सां फैलजनि था, कहिड़े नमूने सां प्रोपगेट थियनि था जॾहिं हू कॉनकेव या कॉन्वेक्स मिरर सां टकराइजनि था। ठीकु आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट जी तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो डेवलपिंग द एबिलिटी टू ड्रा रे डायग्राम्स फॉर इमेज फॉर्मेशन इन कॉनकेव और कॉन्वेक्स मिरर्स, यानी उपटियल या लिकियल आईननि में तस्वीर जे ठहण लाइ शॉ डायग्राम ठाहिण जी सलाहियत पैदा करणु। उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे असां अचूं था त हीउ जेको टॉपिक आहे उहो असां छो था पढ़ूं, यानी वाई वी स्टडी दिस। तो इन जे लाइ चवे थो अंडरस्टैंडिंग रे डायग्राम्स हेल्प्स इन प्रेडिक्टिंग द नेचर एंड पोजिशन ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय कॉनकेव और कॉन्वेक्स मिरर्स। तो प्यारा ॿारो, इन जी माना आहे त शॉ डायग्रामनि खे सम्झण सां उपटियल या लिकियल आईननि जी ठहियल तस्वीरनि जे नोइयत ऐं जॻह जी अॻकथी करण में मदद मिले थी। तो प्यारा ॿारो, हीअ असां इन जे लाइ पढ़ूं था त जीअं असां कॉनकेव ऐं कॉन्वेक्स मिरर में जेका इमेज ठाहींदासीं त उहा असां प्रेडिक्ट करे सघूं, उन जी अॻकथी करे सघूं त जेका असां इमेज ठाहींदासीं उहा कहिड़ी जॻह ते ठहंदी ऐं केतिरी परे ठहंदी। इन खे सम्झण जे लाइ हीउ जेको आहे त असां टॉपिक पढ़ंदासीं। तो प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था पंहिंजो टॉपिक जे तरफ़, पर हिन में सभ खां पहिरीं असां कॉनकेव मिरर जे बारे में सम्झंदासीं त कॉनकेव मिरर में जेके रे डायग्राम जा रूल्स आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे। सभ खां पहिरियों जेको रूल आहे उन जे लाइ असां हिकिड़ो कॉनकेव मिरर खयो आहे ऐं उन खां बाद में ही उन जी जेको आहे त प्रिंसिपल एक्सिस आहे। ठीकु आहे। हाणे प्यारा ॿारो, उन खां बाद में ही जेको आहे त इन कॉनकेव मिरर जो जेको यानी ही असांजो जेको कॉनकेव मिरर आहे उहो स्पेरिकल मिरर जो हिकिड़ो पार्ट आहे। उन मुकमिल स्पेरिकल मिरर जो जेको सेंटर आहे उहो ही आहे। ठीकु आहे। पर असां हिते उन स्पेरिकल मिरर जो हिकिड़ो जेको आहे त टुकड़ो खयो आहे। ठीकु आहे। त ही थियो सेंटर ऑफ कर्वेचर ऐं ही थियो इन कॉनकेव मिरर जो प्रिंसिपल फोकस। तो उन खां बाद में हाणे असां चऊं था त मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो रे आहे कंहिं सोर्स मां निकिरे थो ऐं उहो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे थो, अची करे हिन मिरर सां टकराइजे थो। हाणे जॾहिं उहो रे आयो ऐं पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस जे आयो ऐं उन मिरर खां टकराइजण खां बाद में उहो रे काॾे हलियो वेंदो, माना किथां उन जो गुज़र थींदो, उहो किथे रिफ्लेक्ट थींदो। ठीकु आहे। तो इन जो पहिरियों रूल इहो आहे त जॾहिं कोई बि रे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ईंदो ऐं जॾहिं मिरर सां अची करे टकराइबो, टकराइजण खां बाद में उहो जेको रिफ्लेक्ट थी करे गुज़रंदो प्यारा ॿारो, उहो गुज़रंदो प्रिंसिपल फोकस खां। ठीकु आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त जॾहिं बि कोई बि रे जॾहिं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ईंदो कंहिं बि सोर्स मां त उहो रिफ्लेक्ट थी करे हमेशह प्रिंसिपल फोकस वारी पॉइंट खां ई रिफ्लेक्ट थींदो, न कि सेंटर ऑफ कर्वेचर खां। उन खां बाद में ॿिए रूल जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। त सेकंड रूल में चऊं था ही असांजो कॉनकेव मिरर आहे, ही उनजी प्रिंसिपल एक्सिस अची वई ऐं ही असांजो सेंटर ऑफ कर्वेचर आहे ऐं ही असांजो वरी जेको आहे प्रिंसिपल फोकस आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां चऊं था त हिकिड़ो रे आहे कंहिं सोर्स मां अचे थो ऐं अची करे उहो हिन प्रिंसिपल फोकस खां क्रॉस थी करे यानी उन पॉइंट तां क्रॉस थी करे अची करे जेको आहे त टकराइजे थो जेको आहे त मिरर सां। हाणे मिरर सां जॾहिं टकरायो उन प्रिंसिपल फोकस खां त पोइ उहो रे जेको आहे त कहिड़ी पॉइंट ते रिफ्लेक्ट थींदो, छा उहो उन ई पॉइंट तां वापसि थींदो या सेंटर ऑफ कर्वेचर खां वापसि थींदो? न, जॾहिं
कोई रे प्रिंसिपल फोकस खां अचे थो यानी इंसिडेंट रे जेका आहे उहा प्रिंसिपल फोकस खां गुज़री करे टकराइजे थी मिरर सां त उनजो जेको रिफ्लेक्शन थींदी उन रे जी जेका रिफ्लेक्शन थींदी रिफ्लेक्ट थियण खां बाद में उहो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस हलियो वेंदो यानी रूल नंबर 1 जे ऑपोजिट रूल नंबर 2 आहे ठीकु आहे हिते छा पियो थिए त रे अचे पियो असांजो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ऐं गुज़रे किथां पियो फोकस खां पर जेकॾहिं हिते वरी रे असांजो फोकस खां अचे थो त कीअं गुज़रंदो उहो गुज़रंदो वरी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ठीकु आहे प्यारा ॿारो उन खां बाद में थर्ड रूल जे तरफ़ हलूं था त उन में साॻे नमूने सां ही असां वटि कॉन्केव मिरर आहे ऐं ही प्रिंसिपल एक्सिस ऐं फोकस ऐं उन खां बाद में सेंटर ऑफ कर्वेचर थी वियो ठीकु आहे तो मिसाल जी तौर ते प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं कोई रे आहे ऐं उहो जेको आहे सेंटर ऑफ कर्वेचर खां गुज़री करे यानी उन पॉइंट खां गुज़री करे अची करे असांजो मिरर सां टकराइजे थो त उन खां बाद में इहो जेको रे आहे इहो किथां गुज़रंदो रिफ्लेक्ट थियण खां बाद में हाणे इहो जेको रे आहे प्यारा ॿारो इहो गुज़रंदो साॻी पॉइंट खां यानी जंहिं पोज़ीशन तां जंहिं लोकेशन तां आयो जंहिं पाथ तां आयो उहो उन ई पाथ तां उन ई पोज़ीशन में हलियो वेंदो ठीकु आहे यानी छा थियो त जंहिं रस्ते सां आयो उन ई रस्ते में वापसि थियो ठीकु आहे हाणे टे असां हिते रूल पढ़ी चुका आहियूं उन खां बाद में कॉन्केव मिरर जो चौथों यानी आख़िरी रूल आहे असां वटि रूल नंबर 4 ऐं उन में साॻे नमूने सां हीअ असां वटि कॉन्केव मिरर आहे ऐं हीअ असां हुनजी प्रिंसिपल एक्सिस कईसीं अगरि मिसाल जे तौर ते हाणे कोई रे आहे कंहिं सोर्स मां अचे थो अची करे जेको आहे त पोल सां टकराइजे थो हीअ जेका विच वारी पॉइंट आहे प्यारा ॿारो मां तव्हांखे प्रीवियस लेक्चर में सम्झायो हुअमि त जेको असांजो पार्ट खयो आहे जेको असां पार्ट खयो आहे स्पेरिकल मिरर जो उन मिरर जो जेको विच आहे उनखे असां पोल पिया चऊं ठीकु आहे हाणे मिसाल जे तौर ते का रे आई अची करे हिन पोल सां टकराई ठीकु आहे हाणे टकराइजण खां बाद में उहा रे काॾे वेंदी उन पोल खां रिफ्लेक्ट थींदी हिते छा थींदो हिते असांजो उहो जेको रे आहे उहो रिफ्लेक्ट थींदो पर हिन जे लाइ शर्त इहो आहे त उहो साॻी एंगल ते रिफ्लेक्ट थींदो ठीकु आहे प्यारा ॿार उनजी जेका एंगल ठहंदी यानी इंसिडेंट एंगल इंसिडेंट रे जी जेका एंगल हूंदी प्रिंसिपल एक्सिस सां रिफ्लेक्टेड रे जी जेका एंगल हूंदी प्रिंसिपल एक्सिस सां उहे ॿई एंगल्स जेको आहिनि त उहे बराबरि हूंदियूं ठीकु आहे प्यारा ॿारो हाणे हिते असां 4 जेको आहे त रूल्स डिस्कस कयासीं पहिरियों रूल हुयो जॾहिं रे अचे थी असांजी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस त उहा रिफ्लेक्ट सां थींदी फोकस खां ऐं उन खां बाद में जॾहिं रे असांजी फोकस खां गुज़रे थी त उहा रिफ्लेक्ट कीअं थींदी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अगरि जेकॾहिं काई रे असांजी सेंटर ऑफ कर्वेचर खां गुज़रे थी त उन ई वे में उन ई पाथ में वरी छा थींदी रिफ्लेक्ट बैक थी वेंदी अगरि चौथे रूल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जेकॾहिं असांजी इंसिडेंट रे अचे थी अची करे पोल सां टकराइजे थी त पोल सां टकराइजण खां बाद में उहा रे वरी काॾे वेंदी उन पोल खां ई रिफ्लेक्ट थी वेंदी पर सेम एंगल ते ठीकु आहे प्यारा ॿारो उन खां बाद में हींअर वरी असां हलूं था जेको आहे कॉन्वेक्स मिरर जे रूल्स जे तरफ़ हुते असां कॉन्केव मिरर जा रूल्स पढ़ियासीं त कहिड़े नमूने सां रे असांजो जेको आहे त रिफ्लेक्ट थिए थो ठीकु आहे उनजा 4 रूल डिस्कस कयासीं ऐं हिते वरी असां हाणे पहिरियों रूल जेको आहे त डिस्कस कंदासीं कॉन्वेक्स मिरर जो ठीकु आहे प्यारा ॿारो त हीअ असां वटि कॉन्वेक्स मिरर अची वियो ऐं उन खां बाद में हीअ असांजी जेको आहे त प्रिंसिपल एक्सिस अची वई ऐं हीअ सेंटर ऑफ कर्वेचर आहे हीअ असांजो प्रिंसिपल फोकस आहे हाणे मिसाल जी तौर ते जेकॾहिं हिते असांजी हिकु रे आहे जेका अचे थी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस त हिते जेको आहे असांजी जेका रे आहे उहा काॾे वेंदी छा उहा असांजी हेॾे अंदरि हली वेंदी न छाजे करे प्यारा ॿारो छो त हीउ जेको अंदरियों हिसो आहे कॉन्केव मिरर जो इहो असांजो जेको आहे त पॉलिश्ड साइड आहे यानी हिन में असांजी एल्युमिनियम या जेको आहे त सिल्वर कोटिंग थियल आहे ठीकु आहे त रे जेको आहे त हिन मां गुज़री न वेंदो हाणे अगरि जेकॾहिं हिते असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हीउ असांजो वरी ॿाहिरियों हिसो जेको आहे उहो कर्व्ड आहे ठीकु आहे उहो थोरो उभिरियल आहे त हीउ असांजो जेको रे आहे उहो हेॾे बि वापसि न वेंदो इहो काॾे वेंदो इहो वरी बैकवर्ड इन तरीक़े सां मूव थींदो तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं ॾिसूं असां त हीउ जेको रे आहे इहो जॾहिं रिफ्लेक्ट थिए थो त हिन रे जी असां छा कंदासीं इमेजिनरी हिकिड़ी जेको आहे त लाइन ड्रॉ कंदासीं उहा किथे लॻंदी उहा लॻंदी वरी फोकस सां ठीकु आहे तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां कॉन्वेक्स मिरर में ॾिसंदासीं त इन में जेकॾहिं कोई रे अचे थो असांजो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस त उहो जेको रिफ्लेक्ट थींदो उहो कहिड़ी पॉइंट खां थींदो उहो फोकस वारी जेको आहे त पॉइंट खां थींदो तो हिन जी जेका पोज़ीशन हूंदी उहा कहिड़ी हूंदी उहा हूंदी असांजी प्रिंसिपल
फोकस वारी, ठीकु आहे, यानी प्रिंसिपल फोकस वारी पोज़ीशन खां ही जेको आहे रिफ्लेक्ट थींदो, पर एक्चुअल में उतां गुज़रंदो न, पर उन जी जेका पोज़ीशन हूंदी उहा प्रिंसिपल फोकस वारी हूंदी। उन खां बाद में सेकंड रूल जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, त सेकंड रूल में असां साॻिए नमूने सां कॉन्वेक्स मिरर खयो आहे ऐं हीअ असांजी प्रिंसिपल एक्सिस आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजो रे जेको आहे उहो फोकस जे साम्हूं अचे थो, ठीकु आहे, मिसाल जे तौर ते हीअं फोकस जे साम्हूं आयो, ठीकु आहे, हाणे उन खां बाद में ही जेको रे आहे उहो किथां जेको आहे रिफ्लेक्ट थींदो, कहिड़ी पोज़ीशन में रिफ्लेक्ट थींदो, उहो जेको आहे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस जे रिफ्लेक्ट थी वेंदो, ठीकु आहे, यानी रूल नंबर 1 जेको आहे उहो ऐं रूल नंबर 2 जेको आहे उहे ॿई पाण में वरी इनवर्स आहिनि, हिक ॿिए जे उबतड़ आहिनि, ठीकु आहे प्यारा ॿारो, जीअं असां कॉन्केव मिरर में डिस्कस कईसीं। तो उन खां बाद में थर्ड रूल जे तरफ़ हलूं था, त थर्ड रूल में साॻिए नमूने सां असां ही जेको आहे कॉन्वेक्स मिरर खयो आहे। हाणे इन में मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु रे आहे असांजो ऐं उहो सिधो अचे थो असांजो सेंटर ऑफ कर्वेचर जे, हाणे जॾहिं सेंटर ऑफ कर्वेचर जे हू सिधो आयो त उन खां बाद में इन रे इहो जेको रे आहे इहो कीअं रिफ्लेक्ट थींदो, इहो साॻी पॉइंट तां वापसि वेंदो, ठीकु आहे, जीअं असां कॉन्केव में डिस्कस कयोसीं त जहिड़े नमूने सां रे असांजो सेंटर ऑफ कर्वेचर खां गुज़रे पियो त उन ई वरी पाथ में उन ई वरी पोज़ीशन तां वापसि पियो थिए, त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो कॉन्वेक्स में बि असांजो जेको रे आहे जॾहिं सेंटर ऑफ कर्वेचर जे सिधो ईंदो त उन ई पॉइंट तां वरी वापसि ईंदो, पर एक्चुअल में हितां गुज़रंदो न, छाजे करे असांजो जेको कॉन्वेक्स मिरर आहे प्यारा ॿारो उहो अंदरि पासे खां कोटेड आहे, ठीकु आहे। उन खां बाद में फोर्थ यानी आख़िरी रूल जे तरफ़ हलूं था ऐं आख़िरी रूल में साॻिए नमूने सां असां कॉन्वेक्स मिरर खयो आहे प्यारा ॿारो। हाणे कॉन्वेक्स मिरर में जेको असांजो फोर्थ रूल आहे प्यारा ॿारो, उन में चवे थो मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु रे आहे उहो कंहिं सोर्स मां अची करे हिन पोल सां टकराइजे थो, त पोल सां टकराइजण खां बाद में उहो रे जेको आहे काॾे रिफ्लेक्ट थींदो, त उहो जेको आहे उन पोल खां ॿी साइड ते जेको आहे रिफ्लेक्ट थींदो, ठीकु आहे। हाणे जीअं जहिड़े नमूने सां असां जेको आहे कॉन्केव में पढ़ियोसीं, पर इन में हिकु ॻाल्हि हिते सम्झण जी इहा ज़रूरी आहे त जेके असांजा रे इंसिडेंट आहिनि यानी जेके अचनि था कंहिं सोर्स मां, उन्हनि जी जेका एंगल आहे प्रिंसिपल एक्सिस सां ऐं जेको रे रिफ्लेक्ट थिए थो उन पोल वारी पॉइंट सां, त उन रिफ्लेक्टेड रे ऐं प्रिंसिपल एक्सिस जे विच में ऐं उन खां बाद में इंसिडेंट रे ऐं प्रिंसिपल एक्सिस जे विच में जेका एंगल ठहंदी उहा असांजी सेम हूंदी, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हिते असां जेको आहे त प्रिंसिपल्स ऑफ रेस खे डिस्कस कयोसीं, जेके असां कॉन्केव ऐं कॉन्वेक्स मिरर में अॻिते यूज़ कंदासीं, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।